नाजरीन अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारो में ख़बर ॾींदा हलूं त सिंध जे सिहत खाते खे हलाईंदड़ IHS खे ख़त्म करण ऐं कम कंदड़ मुलाज़िमनि खे बरतरफ़ करण ख़िलाफ़ कंडियारो में IHS जे 37 मुलाज़िमनि तालका अस्पताल कंडियारो में रैली कढी। नेशनल प्रेस क्लब अॻियां निटिन उर्स में धरणो हयो। पाकिस्तान पैरामेडिकल स्टाफ कंडियारो जे सदर ज़हूर सेतो जी अॻुवाणी में चमन अली, अज़ीज़ गांगरो, तसवर शाह ऐं ॿिनि चयो आहे त गुज़िरियल 4 सालनि खां हिन सिहत खाते में कमु करे रहिया आहिनि, पर खेनि बिना ॿुधाइण जे ओचितो फारिग कयो वियो आहे। असां 4 साल खां IHS डिपार्टमेंट में कमु पिया कयूं आहिनि, IHS पेरोल ते, ऐं असां पंहिंजूं सर्विसिस मुकमल ॾियूं था पिया। जेके बि हेल्थ डिपार्टमेंट जो रूल्स रेगुलेशन हूंदा आहिनि असां उनखे फॉलो पिया कयूं। ऐं असांखे हीअ अचानक सां असांखे तमामु हिकिड़ो धचको पहुतो आहे, जंहिंमें IHS खे ख़तमु करे असां मुलाज़िमनि खे बि कढियो पियो वञे। IHS खे जेकॾहिं हिननि बरतरफ़ कयो आहे त असां मुलाज़िमनि आख़िर ॾोह कहिड़ो कयो। त असां सेक्रेटरी हेल्थ ऐं DG हेल्थ खां या पुरज़ोर अपील पिया कयूं त असांखे हेल्थ डिपार्टमेंट ज़िम करे ऐं असां ते असांजे घरवारनि ते रहम कंदा। असांजी DG हेल्थ ऐं सेक्रेटरी हेल्थ खां इहा पुरज़ोर अपील आहे त असांखे गवर्नमेंट हेल्थ खाते में ज़िम कयो वञे। असां पैरामेडिकल इतिहाद RPV 76 जीअं त हीअ असांजा दोस्त आहिनि, हीअ बि पैरामेडिकल हिसो आहिनि, IHS जा मुलाज़िम आहिनि, हीअ ग़रीब नंढा नंढा मुलाज़िम आहिनि। हिननि सां वॾो नाक ज़ुल्म थियो आहे त 4 साल हिननि सर्विस कई आहे रेगुलर पंक्चुअल सां, ऐं जेको आहे 26/7/2021 ते हिननि खे लेटर मिलियो आहे ऐं IHS डिपार्टमेंट ख़तमु कई हुई आहे। ठीकु आहे, गवर्नमेंट जेका IHS डिपार्टमेंट ख़तमु कई आहे, ठीकु आहे, भली ख़तमु कनि, उनखे असां एतिराज़ कोन्हे, पर ही जगह गरीब मुलाजिम आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।